अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तवानी से रहा हक़सत न्यूज़। नाज़रीन तासा खबर शामिल कंदालो कोट गुलामंद खान जते कोट गुलामंद में समाजी अगवान अब्दुल रज़ाक ख़ाशकली कोरोना के वधंदड़ केस बाबत आगाही मुहिम तेज़ करे छॾी, जंहिंमें हैंड वॉश करण, मास्क पाइण, अवामी मेड़ खां पासो करणे, समाजी विथी कायम रखण बाबत कोट गुलामंद जे अवाम खे एहतियात तदबीरूं ते अमल कराइण लाइ हिदायतूं ॾिनियूं ऐं बेराड़ीअ खां ईंदड़ अबोज पोरियत हारियुनि, पीनो फ़क़ीरनि ऐं ॿियनि खे पंहिंजे थन वटां रोज़नी बुनियाद ते हैंड वॉश करे रहियो आहे। हुकूमती पाकिस्तान जे वज़ीर आज़म इमरान ख़ान जी इन लाइ हिदायतुनि ते अमल करण जी आगाही ॾिनी वई। रिपोर्टर मोहम्मद जुमन शहर, कैमरामैन मान सिंह कोहली, हक़सत न्यूज़, कोट गुलाम मोहम्मद। सियासी समाजी अगवान अब्दुल रज़ाक ख़ाशकली साहब जो एसीपी के हवाले से जो रोज़ानी 40 खां 50 माण्हुनि खे हिते हैंड वॉश करणी, जो दर दर वञी माण्हुनि घर घर वञी हिन जा ॿुधाए थो हिननि खे सफ़ाई सुथरा हिते ॿारहड़ी जे माहौल जा माण्हू अचनि था, सभिनीनि खे ॿुधाए थो। अचो त वधीक हिन खां पुछा करूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मुझो कम जो है ही बाराड़ी जा जेके माण्हू ईंदा आहिनि ऐं उन्हनि खे जेको आहे ही हैंड वॉश कराईंदो आहियां ऐं इनमें डिटोल लॻाए ऐं उन्हनि खे ॿुधाईंदो रहंदो आहियां। मज़ीद जेको आहे मुंहिंजो कमु आहे इंसानी दोस्त हवाले सां कमु करणु, न ई को सियासत करणु चाहियां थो इन कमनि ते, न ई मूंखे को सियासत करणी आहे, छो कि असांजे तालुके जे अंदरि कोरोना वायरस जी वबा वधंदी वञे पई, जो कि साबिक़ा MPA बि उहो बि कोरोना में मुबतला थी वियो आहे, उन बि आइसोलेट करे वरितो आहे। ऐं तंहिं करे जेको आहे असांजा बाराड़ी जा जेके दोस्त अचनि पिया या बाराड़ी खां असांजा मारूड़ा माण्हू अचनि पिया, उन्हनि खे का ख़बर कोन्हे त कोरोना वायरस छा आहे, न ई वीचारा हिननि खे मास्क ॾिना विया आहिनि, न ई वरी